بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على حبيبنا محمد وآله. هي فضائل الأعمال. काफ़ी देर थी हुई दोस्त पुछनि पिया त छो दर्स कोन थो अचे, सो असां कुझु सफ़र में या माज़रत था कयूं त हींअर पहुता आहियूं मके पाक में त शुरू कयूं पंहिंजा जेके दर्स दुरुस हूंदा। ही फ़ज़ाइल अमाल जेकी असांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे फरमाए थो त हीअ शइ कयो, हिन में तव्हांखे फ़ाइदो आहे। ऐं नबी करीम पंहिंजी उम्मत जे लाइ नसीहत करे वियो आहे हर शइ में। हीअ आहे हिसो जेको आहे 39 हिसो आहे फ़ज़ाइल अमाल, जेके नबी करीम फरमाए थो त हीअ शइ कयो तव्हांखे अॻिते कमी ॾी, दुनिया में बि कमी ॾी। अॼोको जेको फ़ज़ाइल अमाल आहे इहो छाजे बारे में आहे? इहा आहे फ़ी मन यहरुमु अला नार। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त कहिड़ो माण्हू दोज़ख ते हराम हूंदो। हाणे इन जी थोरो हदीसूं आणियूं था जेके नबी करीम असांखे बिशारतूं ॾेई वियो आहे ऐं असांजे लाइ ख़ुशख़बरी ॾेई वियो आहे। ऐं इहे हदीसूं जेके ख़ुशख़बरी जूं हूंदियूं आहिनि, इहे माण्हू कोशिशि करे दोस्तनि खे अपील आहे त जिथे माण्हू ॾोहारी आहिनि, गुनाहगार आहिनि, ईमान जा कमज़ोर आहिनि, अक़ीदे जा कमज़ोर आहिनि, इहे हदीसूं उते न ॿुधाइनि माण्हुनि खे। उते हदीसूं जेके डपु थियनि त अलाह ॾे मोटनि, उहे हदीसूं ॿुधायोनि। पर हीअ दोस्त जेके असां सां ग्रुपनि में आहिनि, तालिब इल्मनि, सम्झणु चाहिनि था त उन्हनि खे बि असां उन्हनि जो हक़ आहे त असीं उन्हनि खे बि ॿुधायूं त हीअ जेके अॼोके हदीस जेके असीं अॼु ॿुधाईंदासीं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं मुख़्तसर करे था ॿुधायूं, छो जो तमामु घणियूं आहिनि हदीसूं। मुख़्तसर करे ॿुधायूं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों फरमाए थो फ़ी हदीस उतबान रज़ियल्लाहु अन्हु, उतबान जो हदीस आहे त उहो चए थो त फ़इन्नल्लाह हर्रम अला नार मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह यब्तग़ी बिहा वजहल्लाह, मुत्तफ़क़ुन अलैहि, सहीह बुख़ारी मुस्लिम में। उतबान चए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो फ़इन्नल्लाह हर्रम अला नार, दोज़ख हराम आहे उन माण्हू जे मथां जंहिं चयो ला इलाहा इल्लल्लाह, पंहिंजे ख़ालिस दिलि मां चई, यब्तग़ी बिहा वजहल्लाह, अल्लाह जे मुराद जे लाइ थो चए, यानी ख़ालिस दिलि खां, कंहिंखां डपु न आहे, कंहिंखे ॾेखारिणो न आहे, कंहिंजे अॻियां इहा यानी हुनजी रियाकारी न आहे। हिकिड़ी इहा हदीस आहे। ऐं मुख़्तसर करे ॿियूं बि ॿुधायूं था। हिकिड़ी हदीस ॿी बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अला उख़बिरुकुम बिमन यहरुमु अला नार, त नबी करीम चए थो तव्हांखे मां उहो न ॿुधायां त जेको दोज़ख ते हराम हूंदो, वबिमन तहरुमु अलैहि नार, ऐं दोज़ख जे लाइ बि उहो माण्हू हराम हूंदो। इहो या रसूलल्लाह ॿुधा, नबी करीम असांखे ॿुधाए थो त इहा ॿुधायांव अला कुल्ल क़रीबिन हय्यिन सहल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो इहो जेको माण्हू दोज़ख हराम हूंदी उन ते, ऐं दोज़ख दाख़िल न थींदो उन में, कहिड़ो हूंदो उहा, कहिड़ो उन में नबी करीम सिफ़त ॿुधाई आहे त कहिड़ो अला कुल्ल क़रीबिन हय्यिन सहल, जेको माण्हुनि खां वेझे हूंदो, माण्हुनि सां प्यारो हूंदो, खिली ॻाल्हाईंदो, ऐं माण्हुनि जे अॻे वॾाई न कंदो, माण्हुनि ते तकबुर न कंदो, ईंदो त हुननि जे कमकार में हूंदा त कमकार कंदो, खिलंदा हूंदा त खिलंदो हूंदो, ॾुख में हूंदा त ॾुख हूंदुसि। इहो हदीस तिरमिज़ी ऐं अलबानी चए थो हदीस सही आहे। ॾिसो न केॾी हदीस जी इहा हिकिड़ी अजीब हिकिड़ी शइ आहे त इंसानु माण्हुनि खां वेझो हुजे। अला कुल्ल क़रीबिन हय्यिन सहल, सवलो हुजे माण्हुनि सां गॾु, जीअं माण्हू चवंदो उथ त उथ, वेह त वेह, हय्यिन ॻाल्हाइण में बि भलो हुजे, ऐं जेकी शइ उन खां घुरबी त ज़िद न कंदो, क़रीब यानी माण्हुनि खां वेझो हूंदो, का ख़ुशी आहे ग़मी आहे त हुननि सां गॾु आहे, कमकार आहे त गॾु आहे, अवंगार आहे त गॾु आहे, इहो हूंदो। इहे सिफ़तूं टे हिते नबी करीम ॿुधायूं आहिनि, क़रीब, हय्यिन, सहल। इहे टे सिफ़तूं जेके नबी करीम ॿुधायूं आहिनि, इहो नबी करीम फरमाए थो त इहे दोज़ख ते इहो माण्हू हराम आहे ऐं दोज़ख उन ते हराम आहे। इहे अॼुकल्ह असीं तव्हां करे सघूं था। असांखे नबी करीम इहा सिफ़त ॿुधाए छॾी आहे त असां इहो इन ते अमल कयूं त छाजे लाइ त असीं दोज़ख खां बचूं, ऐं इहा शइ असांजे फ़ाइदे जे लाइ आहे त इंसान जे इहे चवंदो। ऐं नबी करीम ते जंहिंमहिल फरमाए थो ला इलाहा इल्लल्लाह चए त उलमा इन जी शरह जेकी कई आहे त ला इलाहा आहे पर उन जो अमल आहे, यानी ईअं न करे ला इलाहा इल्लल्लाह करे वरी चोरी करे, ला इलाहा इल्लल्लाह करे व्याज खाए, ला इलाहा इल्लल्लाह चए वरी ज़िना करे, ला इलाहा इल्लल्लाह करे माण्हुनि सां विढ़े, न। ला इलाहा इल्लल्लाह तौहीद जो कलमो आहे, त उहो जंहिंमहिल ला इलाहा इल्लल्लाह चए थो, पहिरियां त पंहिंजे दिलि मां हर शइ उलूहियत उबूदियत ॿियनि जे लाइ, कंहिंखां डपु, कंहिंखां न पीरनि खां, न वलियनि खां टिजे, न बुज़ुर्गनि खां, न जबलनि खां, न वणनि खां, न अहिड़ी शइ, सिर्फ़ु ख़ौफ़ अलाह खां हूंदो आहे। अलाह सां मोहबत हूंदी आहे, अलाह खे पुकारबो, इहा आहे तौहीद।
अलाह में उमेद रखे इंसान, अलाह ख़ालिक मालिक हुन ख़बर आहे त मूंखे इन पैदा कयो आहे सभु शइ, इहा तौहीद दिलि में हुजे ऐं पोइ उन ते अमल हुजे। ऐं हिते उलमा चवनि था जंहिं त ला इलाहा इल्लल्लाह ख़ालिस दिलि मां चयो, अलाह खां सवा को ख़ालिक मालिक नाहे, अलाह खां सवा को मअबूद नाहे, हक़ जो हक़दार जो मअबूद नाहे, इहा दिलि में हुनजी तौहीद थी वई, शिरक न कई, पोइ खणी ॾोह जे बि इंसान कई त पछाड़ी दोज़ख मां उहो माण्हू निकिरंदो, छो जो हुन अमल न कयो पर तौहीद पकी हस दिलि में। त ॾिसो तौहीद जेकी केॾी आहे, खणी इंसान दोज़ख में वञे थो त वरी बि उमेद आसिरो आहे त इहो माण्हू दोज़ख मां निकिरंदो। थो इंसान पंहिंजे पाण में इल्मु वधाए, छो जो ॾिसो था न अॼुकल्ह माण्हू ला इलाहा इल्लल्लाह बि चवनि था, पोइ पीरनि वटि पिया आहिनि, फ़क़ीरनि वटि पिया आहिनि, उते पिड़ बि था विझराइनि, उते बासियूं बि था बासिनि, पोइ उते ढोर बि था कोहनि, त इहा तौहीद हुन जी दिलि मां निकिरी वई, हुनखे दिलि में इहा तौहीद नाहे। जेके इहे शिरक में भॼी आहे, अलाह सां माफ़ु करे, छो जो इंसान तौहीद हुजे पोइ खणी गुनाहगार केतिरो बि हूंदो त नबी करीम जे हिन हदीसुनि जे माना में त उहो माण्हू दोज़ख मां वरी निकिरंदो, खणी सड़ी सड़ी बि निकिरंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे इन शयुनि खां बचाए ऐं इंसान सिखे असांजे नबी करीम छा थो चाहे, छा थो फ़रमाए। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिदायत ॾिए ऐं इन शइ ते अमल कयूं। हदा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।